नाज़रीन, सेवण में पोरियतुनि ते तशद्दुद कंदड़ मुर्गी फार्म मालिक समेत ॿिनि ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठी टीवी न्यूज़ जे रिपोर्टर के बुर्दी खां। जी के वधीक छा तफ़सील आहिनि? जी जीअं त सेवण जो पुलिस हद आहे भूबकी उते तशद्दुद जो वाक़ियो पेश आयो आहे। जीअं त उते मुर्गी जो फार्म आहे, उन्हनि जो मेन डीलर आहे मुनीर अहमद मीरानी। उन जा मज़दूर हुया पोरियत ॿ ॼणा गुलाम नबी आहे, हिकिड़ो नालो ॿियो आहे मुनीर पंहिंजो असगर अली। उहे ॿई पोरियत मज़दा ते मज़दूरी कंदा हुया। उन्हनि ते इहो इल्ज़ाम हो त उहो जेको मुर्गी फार्मनि खां मुर्गी खणी ऐं उहे चोरी विकिरो कंदा हुया। उनजे इल्ज़ाम में इन बासर मुनीर अहमद ॿिन्ही ॼणनि मज़दूरनि खे गुलाम नबी ऐं अली असगर खे हथ पेर ॿधी उन मुर्गी फार्म ते सख़्तु तशद्दुद निशानो बणायो। जीअं त उहा ख़बर मेरा टीवी ते नशर थियण खां पोइ DIG हैदराबाद SSP जामशोरो नोटिस वरितो आहे। जीअं त उन ते जांच टीम मुक़ररु करे छॾियो आहे। SHO सेवण पीरालाल बचायो ऐं DSP दीदार सूमरो जे निगरानी में हिकु टीम मुक़ररु करे छॾियो आहे। ऐं मुख्य जवाबदार आहे मुनीर अहमद मीरानी ऐं ॿ जेके आहिनि सहूलियतकार जेके उते मुर्गी फार्म जा वारदात थी आहे उन्हनि ते केस दाख़िल करण जो हुकुम थियो आहे। जीअं त हिकु जवाबदार गिरफ़्तार थियो आहे मुनीर पंहिंजो अलनो, उनजो पुटु गिरफ़्तार थियो आहे। बाक़ी जेके मुख्य जवाबदार आहे उहो फ़िरार थियो आहे, उहे गिरफ़्तारी खां आजो आहे। जीअं त पुलिस जा जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। ऐं जेको भान ऐं सेवण जे पुलिस जी निगरानी में मुनीर अहमद मीरानी खे गिरफ़्तार करण जा हुकुम मिलिया आहिनि। हुनजे लाइ पुलिस जो चवणु आहे त जल्द हुननि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जी के वधीक तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी महिरबानी।